लहींदे लाख ॾिठी, आज़ाद हवा में जीअण जे गुल गुल खे ॾींदे साख ॾिठी, ख़ुशबू ख़ुशबू जे भाकुर में पोपट जी वरंदे वाख ॾिठी, वण जी टारी टारी रक्सां पन पन जी साॻी माख ॾिठी, अख अख में दरियाव वहे थो, अख अख में दरियाव वहे थो, दिल 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 में आहे गाग ॾिठी, दिल दिल में आहे गाग ॾिठी। महिरबानी तव्हांजी। महिरबानी नियाज़ अहमद दबड़ो साहब। सचमुच ही जेके अॼु असां सां हुसैन जरवार साहब ऐं डॉक्टर खुशहाल कालानी साहब असां सां मौजूदु आहिनि, त ही जेके असांजा दोस्त असां सां शामिल थियनि था पिया गुज़िरियल केतिरे प्रोग्रामनि में, त मूंखे उहो ॾींहं यादि था अचनि जॾहिं रमेश राजा ऐं असां रियाज़ अहमद दवर जा लेक्चर प्रोग्राम कराईंदा हुआसीं गंबट में, त ख़ुदकशी ज़िंदगीअ खां परे अञा इहो हिकिड़ो मौज़ू हो जंहिंमें रियाज़ अहमद दवर असांजो सुठो राइटर लेखक ऐं इल्म नफ़्सियात जो ॼाणू आहे। उन खां पोइ असां रिज़ाकत अली ख़ान ऐं शराफ़त अली ख़ान खे कुंभ में आंदो, जंहिंमें असां रमेश साहब ऐं असीं हुआसीं, त हिते असांजो डॉक्टर मुश्ताक असां सभु हुनखे जॾहिं सिंध में आयो त असां हुनखे शाहपुर जहान मां खणी आयासीं, हिन शर्त ते त असीं वापसि छॾींदासीं। सॼी राति हुन असांखे ॿुधायो त हीउ प्रोग्राम असां रमेश ऐं असांजा दोस्त उहे कंदा रहिया आहियूं। कॾहिं असां सदीअ जी जेका आजी आहे उहा कालका जा मंदर ऐं अरोड़ ॾींहुं जबल तां उहे कयूंसीं, सखर जे पुलनि तां, उन में असांजा इहे सभई दोस्त असीं गॾु हुआसीं। त हीअ वरी असां हिकु दफ़ो ॿीहर जेको सिलसिलो पहिरियां असीं जेके प्रोग्राम कंदा हुआसीं त उहे दोस्तनि खे घुराए कंदा हुआसीं, हींअर असां सां इहो ई आहे त टेक्नोलॉजी जो इस्तेमालु करियूं था त बार बार दोस्त असां सां वरी वरी गॾजनि था। त उन ख़याम वारे शेर वांगुरु त लख बार वञी करे, शायदि ख़याम जो आहे या कंहिं बि फारसी शेर जो तर्जुमो थो ॿुधायां, त 1000 बार वेंदो करे लख बार मोटींदो करे। तव्हां सभई 1000 बार वञो, लख बार वरी मोटी अचो। तव्हां सभिनी जूं वॾियूं महिरबानियूं। असां सां मौजूदु आहे इंजीनियर सनाउल्लाह ड्रिग साहब। असीं चाहींदासीं त इंजीनियर सनाउल्लाह ड्रिग साहब जेको बि असां सां खोड़ सारनि प्रोग्राम में शामिल रहियो आहे, उहे असां सां मुखातिब थियनि। संदसि मैसेज उहे असांखे ईंदा रहिया आहिनि, उहे असां सां शामिल थियनि। इंजीनियर सनाउल्लाह ड्रिग साहब। जी सनाउल्लाह ड्रिग साहब, तव्हां असांजो आवाज़ ॿुधी रहिया आहियो। सनाउल्लाह साहब थोरो किथे परते आहे। सईद फुल साहब जेको आहे उहो अॻिते अचे मैदान में, तेसि ताईं असां जेको आहे अरशद अली, तव्हां असांजो आवाज़ जेकॾहिं ॿुधी रहिया आहियो त पंहिंजे अरशद अली साहब, बल्कि इरशाद अली साहब, अरशद मरखंड साहब या कमेंट साईं जा पहिरियों थी विया? उहे थी विया आहिनि। जी जी जी, वॾी महिरबानी अरशद साहब जी बि, छो त उहो सम्झनि था त कमेंट थी विया आहिनि, उनजे करे नथा अचनि। असां वटि दोस्त मौजूदु आहे सूफ़ी शर साहब, जेको मोटिवेशनल स्किल बाय सूफ़ी शर जे पेज ते हिनखे लाइव हलाए रहियो आहे, गॾो गॾु हुनखे यूट्यूब ते आणींदो। असीं चाहींदासीं त उहे पंहिंजी शाइरी ऐं पंहिंजा ख़्याल हिते पेश कर। अस्सलाम वालेकुम सूफ़ी शर साहब मौजूद। हेलो जी जी जी, आवाज़ अचे पियो, चओ। मुंह में आहे तूं तो में आहियां मां, बिजली बादल सां आहे जीअं सुपरी। असां जेको आहे मोटिवेशनल स्किल्स बाय सूफ़ी शर जे पेज ते बि लाइव हलाए रहिया आहियूं, काफ़ी दोस्त ॾिसी रहिया आहिनि। हिंदू मोमिन नाहियां मां, को कीअं चवे आउं जो ई आहियां सो ई आहियां। को मोमिन चवे को काफ़र चवे, को काफ़र चवे, को जाहिल नालो ज़ाहिर चवे, को साहिर चवे को शाइर चवे आउं जो ई आहियां सो ई आहियां। काफ़ी दोस्तनि जे कमेंट्स में इहो कुझु लिखियो हो त सचल सरमस्त हफ़्त ज़बान शाइर न आहे। उहो जामी साहब कल्ह वाज़े करे चुको हो त माना जेको सचल सरमस्त हुयो उहो चइनि ज़बान ते हुनखे अबूर हुयो। बाक़ी किताबनि में, काफ़ी किताबनि में हफ़्त ज़बान शाइर बि लिखियो वञे थो पियो। इन ते कोई बहस वग़ैरह न आहे, या सिंपल आम ॻाल्हि हर माण्हू खे ख़बर बि आहे, काफ़ी असांजे दोस्तनि खे ख़बर बि आहे। इहे असांजा वीचार हुया, वधीक तव्हां दोस्त रहनुमाई करे सघो था। वॾी महिरबानी सूफ़ी शर साहब। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि
सईद फुल साहब खे त हू पंहिंजे पसंदि जो को कलाम असांखे ॿुधाए। सईद शेर साहब फुल साहब माइक तव्हां पंहिंजी पाण खोलींदो, हितां तव्हां बंदि कई। जी सर, आवाज़ अचे पियो सर? बिल्कुलु अचे पियो। हा सर, हिकिड़ो आहे कलाम मां तव्हांखे ॿुधाईंदुमि, यार जल्दी मिलो। आकाश अंसारी। ठीकु। जी जी। वक्त जे चीज में ज़िंदगीअ जो छलो पियो थिए गिरगिलो, यार जल्दी मिलो, 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 यार जल्दी मिलो। वक्त जे चीच में ज़िंदगीअ जो छलो पियो थिए गिरगिलो, यार जल्दी मिलो, यार जल्दी मिलो। जी जबरूत जमन खवेरानो साहु सामी अड़ो मिड़ई मेहमानो। जियो जबरूत जन्मन खवेरानो साहु सामी अड़ो मिड़ई मेहमानो। तरसंदो के सीताई भला काफिलो, काफिलो, यार जल्दी मिलो, यार जल्दी मिलो। वक्त जे चीच में ज़िंदगीअ जो छलो पियो थिए गिरगिलो, यार जल्दी मिलो, यार जल्दी मिलो। तो जिया कोर से वरे हवर चोवनम ऐं कॾहिं पल अंदर पाण पर चोवनम। तो जिया कर से वरे हवर चोवनम ऐं कॾहिं पल अंदर पाण पर चोवनम। दिल ही समझे नथी दर्द आदा दिलो, आदा दिलो, यार जल्दी मिलो, यार जल्दी मिलो। वक्त जे चीच में ज़िंदगीअ जो छलो पियो थिए गिरगिलो, यार जल्दी मिलो, यार जल्दी मिलो। वाह सईद साहब, वाह। सभिनी दोस्तनि जेके आहिनि ताड़ियूं वॼाइनि। ऐं अब्दुल्ला सोलंगी जेको आहे इहो चयो आहे त इहे जेके दोस्त असां सां नथा मिलनि, डॉक्टर खुशहाल जहिड़ा ऐं ॿिया, उहे असां सां मिलनि। डॉक्टर खुशहाल वेठो आहे ऐं डॉक्टर खुशहाल जा लफ़्ज़ असां ज़रूरु ॿुधूं। डॉक्टर खुशहाल जो ॻाल्हाइण माना महफ़िल खे गरमाए छॾींदो आहे। सो ही उहो उत्साहींदड़ दोस्त आहे जेको हिन प्रोग्राम में त उत्साहींदो रहंदो आहे, पर प्रोग्राम खां पोइ बि वाह 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 ॿिए ॾींहुं टे ॾींहं चोथे ॾींहं ताईं संदसि मैसेज ईंदा रहंदा आहिनि। त माना असांखे पियो चवंदो आहे त वञा शिखर को कम खे कुझु हलायो अॻिते। सो डॉक्टर खुशहाल कालाणी साहब चंद लफ़्ज़ ज़रूरु पेश करे पंहिंजे मां हिकिड़ो शेर डॉक्टर साहब जी नज़र करणु चाहियां थो। जी जी चयो चयो, इजाज़त हुजे। हा हा जी चयो। मुरलियूं मोहबत जूं तूं गोह अॻियां मगा आहे। हा जी जी, हा साईं। जी जी। मुरलियूं मोहबत जूं तूं गोह अॻियां मगा आहे, उहा फिकियूं ॾींदई फूकूं जंहिंमें लाव नकी साह। हिननि वासिंगनि अॻियां वॼाए त सुर सम्झी सघे। वाह वाह साईं। डॉक्टर खुशहाल कालाणी साईं हुजनि साहब, मंज़ूर साहब। जी डॉक्टर कालाणी साहब। जी जी साईं। जी जी डॉक्टर साहब ॿुधूं पिया। जी सर, हाणे हिकिड़ी ॻाल्हि कबी आहे कॾहिं कॾहिं त ॻाल्हि मां ॻाल्हिड़ो मुंहिंजे ख़्याल में कोई 10 या 11 तारीख़ हुई। मूं ऐं रमेश वेठे कचहरी कई। या टाइम में हर को बोर लॻो पियो आहे। लॉकडाउन जे दौर में फज़ूल उबाणको हर को लॻो पियो को मश्करी कजे।
त ॻाल्हि इहे कईसूं त भई कयूं था। मुंहिंजे ख़्याल में 15 अप्रैल ते हिकिड़ो असां इंटरनेशनल प्रोग्राम करायोसीं कोरोना जे हवाले सां, ऐं उहो बि ॾाढो सुठो ठीक ठाक थी वियो। मुंहिंजे ख़्याल में उन 15 अप्रैल खां वठी अॼोकी तारीख़ ताईं ही 5 प्रोग्राम आहे, जंहिंमें हर क़िस्म जे माण्हू लाइ हर क़िस्म जो मवाद मुयसरु आहे ऐं इन खे तमामु वॾी कराइतो ठाहींदासीं। ऐं जेकॾहिं कोरोना ज़िंदा रहियो या न रहियो तॾहिं बि इन ॻाल्हि खे हलाइबो, कोशिशि करे भई 2 हफ़्ते या 3 हफ़्ते या इन खे हलाइबो। त शाबस महिरबानी रमेश हुजर साहब जी, जंहिं इन फज़ूल वक़्त खे कराइतो बढ़ायो ऐं जंहिं क़िस्म जो माण्हू आहे उनखे पंहिंजो मक़सदु आहे त एंटरटेनमेंट ॾिनी। इहो सिलसिलो उमीद थो कयां त जारी रहंदो। महिरबानी। असां सां असलम भट्टी साहब शुरू खां आख़िर ताईं मौजूदु आहे। संदसि वॾियूं महिरबानियूं आहिनि। हकनवाज़ शिराज चांडियो साहब, अमजद दुरानी साहब, मुनीर पयार साहब, यासर अरफात साहब, रमज़ान बुरड़ो साहब ऐं नियाज़ अहमद अबड़ो साहब, मेवा राम साहब, उन्हनि सभिनी जा असां सां इहे कुर्ब आहिनि त हू हुसैन जरवार सभु असां सां शामिल रहनि था। शकील शेख साहब, आजिज़ अबड़ो ऐं हकनवाज़ शिराज चांडियो। त इहो सिलसिलो यकीनन असां अॻिते बि वठी वेंदासीं। मुमताज़ ख़ादम मेमण साहब जॾहिं असां सां शामिल थियो आहे त असां चाहींदासीं मुमताज़ ख़ादम मेमण साहब पंहिंजी का ॿी सिंफ का हुजे या पंहिंजी का शाइरी हुजे त उहा असांखे ॿुधाए। जी साईं जी। हिकिड़ो गज़ल हिकिड़ो अर्ज़ आहे त क़ीमती या ज़िंदगीअ जो ख़्यालु रख, क़ीमती या ज़िंदगीअ जो ख़्यालु रख ऐं ज़िंदगीअ में दोस्तीअ जो ख़्यालु रख। काफ़िलो मंज़िल ॿियो हूंदइ तंहिं करे राह में तूं रोशनीअ जो ख़्यालु रख ऐं हौसलनि खे रख संभाले सांवरा, नाहे बहितर ख़ुदकशीअ जो ख़्यालु रख ऐं बाग़बान नाहे रहियो गुलशन अंदरि, कुझु गुलनि जे ताज़गीअ जो ख़्यालु रख ऐं मोड़ अहिड़े ते अची बीठो आहियां, मोजे हाणे मुफ़लिसीअ जो ख़्यालु रख। ग़म घटाए थी मगर सभु होश गुम, महकदे में महकशीअ जो ख़्यालु रख। हूअ गुज़री ॻोठ वासे थी वञे, हूअ गुज़री ॻोठ वासे थी वञे, गुल ख़ुशबू टोकरीअ जो ख़्यालु रख ऐं इश्क में रखजांइ संभाले हर क़दम, तूं बि ख़ादम आशिकीअ जो ख़्यालु रख। महिरबानी। तूं बि ख़ादम आशिकीअ जो ख़्यालु रख। असां वटि असांजो सीनियर शाइर किताब जो ख़ालिक आजिज़ अबड़ो साहब वेठो आहे। असीं चाहींदासीं त पोइ वरी खेसि ॿुधूं। आजिज़ अबड़ो साहब पंहिंजी माइक खोलियो। जी आजिज़ अबड़ो साहब पंहिंजी माइक खे तई पाण खोलींदा। खुलियल आहे। जी आजिज़ अबड़ो साहब। साईं हिकिड़ो शहर अञा मां ॿुधाईंदो साईं सोलंकी साहब हिकिड़ो मिंट जेको आहे हिकिड़ो मिंट। हाँ मंदू साहब, अमजद दुरानी पियो ॻाल्हायां। हा अमजद दुरानी साहब, अवां भला पंहिंजो जेको ॿुधायो पिया उनखे कंटिन्यू कयो। नेटवर्क जेको प्रॉब्लम हुयो। जी अमजद दुरानी साहब। साईं हेलो, आवाज़ अचे थो? हाँ हाँ बिल्कुलु अचे थो। अमजद दुरानी साहब मुक़ररु कयो। साईं आवाज़ अचे पियो? बिल्कुलु अचे थो, तव्हां मुक़ररु कयो। हाँ साईं, इहो पंहिंजो ज़बरदस्त प्रोग्राम जेके तव्हां शुरू कया आहिनि, हिन में कोशिशि न आहे त हिकिड़ो वॾी तारीख़ी कमु था कयो। ऐं मां सम्झां थो त हीअ असांजे सिंध जी हिकिड़ी तारीख़ जुड़ी रही आहे। ऐं मुश्ताक साहब बि चयो त हिकिड़ो ग्लोबल बेल्ट आहे असांजी, ऐं ग्लोबल बेल्ट में जेको आहे असां करे रहिया आहियूं, हिकिड़ो वॾो तारीख़ी कमु आहे। कलो को लेक्चर बि उनजो हिकिड़ो हिसो हुयो। ऐं पोइ मां जेकॾहिं टाइम ॾियो त हिकिड़ी ॿिनि शयुनि ते वज़ाहत कयां, पोइ वरी मां पंहिंजो हिकिड़ो शेयर ॿुधायां। साईं जी जी थींदो।
हाँ, जी असां वटि जेको तसवुफ़ जे हवाले सां जेके 2-3 लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि बुज़ुर्गनि, मिसाल तौरु शराब इस्तेमालु कयो आहे ऐं मुला इस्तेमालु कयो आहे या मज़हब इस्तेमालु कयो आहे, त हिननि लफ़्ज़नि ते थोरो मां पुछां त इहो ॿ लफ़्ज़ ॻाल्हायां। असुल में शराब पीअण वारी शइ। अमजद साहब, तव्हांजो जेको नज़्म हो उहो अध में रहिजी वियो हो, असीं उनखे ॿुधण पिया चाहियोसीं, उनखे कंटिन्यू कयो, वरी अव्हांखे बाद में ॿुधूं था। उहा शइ तव्हांजो तसलसल आहे, उहो तसलसल टुटी वियो हो, उनखे जोड़ियो। हलो पर मां गीत हिकिड़ो ॿुधायां थो, ऐं जेको आहे उहो हुयो त इहो सुर में ॿुधाइण पियो चाहियां तव्हांखे। ठीकु आहे। ओ जागा छो न वञनि था, ओ जागा अखिड़ियुनि में ठाहे वेठा आखेरा। ओ जागा छो न वञनि था, ओ जागा छो अकेलो चंड तूं मूंसां गॾिजी को हली, हाँ सतायल इश्क में तूं बि कहे जो थो लॻी, मां बि थकिजां की नथो, सूर सलिया की नथो, है मरां मां की नथो। ओ जागा छो न वञनि था, ओ जागा अखिड़ियुनि में ठाहे वेठा आखेरा। मां वञा काॾे वञा तुंहिंजी नगीरीअ खे छॾे, यादि खे काॾे कयां तुंहिंजी नगीरीअ खे छॾे, मुंहिंजी दिलि मूंखां टुटी, ख़ुशि रहां कीअं हिकु घड़ी, रतो अखिड़ियुनि मां ॻड़ी। ओ जागा छो न वञनि था, ओ जागा ज़हन में ॾाढा पखर ॻोढ़ा अखिड़ियुनि में नचनि, जिस्म जा उज़वा जलन दर्द अंदर में पलन, छो सज़ा मूंखे मिली यार अमजद प्यार जी, कीअं कटिया हीअ ज़िंदगी। ओ जागा छो न वञनि था, ओ जागा। डॉक्टर कुर्ब मंजूर साईं, रमेश साईं। महिरबानी अमजद साहब। रमेश साहब असां सां दोस्त शुरू खां मौजूदु आहे। महताब अहमद सोलंकी साहब जेको शिकारपुर जे दूर आहे, हिकिड़े ॻोठ सां तालुक रख। जी जी, मंजूर साहब जो आवाज़ जेको आहे ख़्याल हिते ज़रूर ॿुधऊं। महताब अहमद सोलंकी साहब। जी जी साईं महिरबानी तव्हां मूंखे ॾिनो। बेसिकली मां हलियो वियो विच में, मुंहिंजो नमाज़ टाइम थी वियो, मां ॿुधायां वरी मां अॻिते रहिया आहियूं त वरी मां त जॉइन करे तव्हांखे। महिरबानी। मुंहिंजो जेको आहे शाइरी वग़ैरह सां एॾो तालुक कोन रहियो आहे, बसि मां चवां पियो तव्हांजी जेको आहे न हिनखे इंतज़ार कजे जेको आहे महफ़िल खे, तव्हां मौक़ो ॾिनो आहे त पोइ मां कुझु ॿियूं शयूं जेकॾहिं चवां, मतिलबु जेके बिल्कुलु पंहिंजा तजुर्बा जेके शयूं चवणु चाहियो। जी वॾी महिरबानी। हाणे कल्ह टियों ॾींहुं हिकिड़ी ऑनलाइन मीटिंग थी जंहिंमें डॉक्टर मुबारक लाशारी, डॉक्टर मज़हर जो, जावेद सोलंकी साहब ऐं अली हसन मला साहब ऑनलाइन सेशन वरितो अहिड़ी तरह जी, ऐं उहो फेसबुक ते बि लाइव हलियो हुयो, तव्हांखे शायदि ख़बर हुजे हिन ॻाल्हि की असांजा हिन वक़्तु असां कंट्रीब्यूटर सां गूगल ट्रांसलेट ते उहे वञी कुल असां 4-5 ॼणा बचा आहियूं। माना हिकिड़ो त आहे फयाज़ सुमर साहब, ॿियो जावेद सोलंकी आहे, ऐं हुनखां पोइ मां आहियां, ऐं बाद में अली हसन मला साहब आहे, ऐं जेको आहे असांजो असद जोगी साहब आहे, ऐं हिकिड़ो हुयो सलेमान अस्तार साहब।
पर सुलेमान वसाण साहब शायदि अॼुकल्ह कमु कोन पिया कनि, त उनजे करे जेको आहे न कंट्रीब्यूशन थिए थी, पर हुन में इलाही घटिताई आहे। त हाणे जीअं हिन वक़्तु असां दोस्त खोड़ सारा ॾिसनि पिया गॾा आहिनि पाण सां, त मां हुनखे रिक्वेस्ट कंदुमि त माना कुझु न कुझु कयो। इंतिहाई आसान आहे कि माना क्राउड सोर्स ऐप डाउनलोड करे छॾिबी, त उन में पोइ तव्हांखे ॾुखियाई कोन थींदी इस्तेमालु करण में या को कमु करण में। त जेकॾहिं तव्हां जेके नंढा आहिनि मतिलबु ॿार वग़ैरह, त उन्हनि खे बि तव्हां सलाह ॾियो त ट्रांसलेट कनि, वेलिडेट कनि, त कुझु न कुझु बहितरी ईंदी। बाक़ी ॿिया बि प्लेटफॉर्म्स घणा आहिनि, ज़ाती तौर ते गूगल में माना वधीक बहितरी आणण लाइ ॿोलीअ जे हिसाब सां ज़रूरी आहे त असांजी ॿियूं वेबसाइटूं बि हुजनि, जंहिंमें असांजी सिंधी विकीपीडिया आहे, हुन ते बि अलहमदिल्ला मुंहिंजो कमु रहियो आहे, पर मां हिन वक़्तु छॾे चुको आहियां कुझु मजबूरियुनि जे करे। त उते बि जेकॾहिं असां माना मवाद वधंदो त गूगल जे लाइ तमामु घणी आसानी थींदी। जेके असांजा स्पीच टेक्स्ट असां वञण वारा आहियूं, टेक्स्ट टू स्पीच असांजी डेवलपमेंट थींदी, OCR रिकग्निशन थींदी, या ॿियूं खोड़ सारियूं आहिनि। इमोशनल जेको आहे सेंटिमेंट्स वग़ैरह जे हवाले सां कमु थींदो, AI जे हवाले सां कमु थींदो। त उहे खोड़ शयूं रहियल आहिनि जेके सिर्फ़ु हिन जे करे रहियल आहिनि त असांजा माण्हू जेके कंट्रीब्यूशन घटि था कनि, या जेकॾहिं कुझु माण्हू अचनि था त वरी हलिया था वञनि। हालांकि तव्हां उते अची ॾिसो लीडर बोर्ड ते हिकिड़ी लिस्ट आहे सभिनी जेको आहे स्पेशलिटीज़ जी, जंहिंमें ट्रांसलेशन आहे, वेलिडेशन आहे, तव्हांजो इमोशनल रिकग्निशन आहे, तव्हांजो इमेज लेबलिंग आहे, अहिड़े तरीक़े सां इमेज कैप्चरिंग वग़ैरह ॿियूं शयूं बि आहिनि। त उन में तव्हां ॿियनि दुनिया जे माण्हू ॾिसंदव तमामु घणो जेको आहे न छा चइबो आहे कमु कनि पिया। इन में ख़ासि करे असांजा बांग्लादेश जा माण्हू, इंडिया जा माण्हू, अरब दुनिया जा माण्हू तमामु घणो कमु कनि पिया। त हाणे असांजा दोस्त तमामु खोड़ पोस्टूं ॾिसियूं ॾिठियूं फेसबुक ते रेडियूं कंदा आहिनि त जेको आहे न ट्रांसलेशन में मज़ो न आहे, तव्हां कहिड़ो कमु कयो पिया। अड़े बाबा ट्रांसलेशन में मज़ो न आहे त तव्हां अचो, तव्हां कुझु कंट्रीब्यूशन कयो न। हाणे मां जेको कमु आहे मां कयां थो, पर तव्हां बि त कुझु कयो न। मूंखे बि ज़रूरु मजबूरियूं हूंदियूं, ॿिया जेके असांजा दोस्त कमु कनि था उन्हनि खे मजबूरियूं हूंदियूं, त असां माना सॼी क़ौम जो भार त नथा खणी सघूं न। जेकॾहिं असांजा 100 ॼणा बि एक्टिव हुजनि त मां सम्झां थो त असांजी ॿोली जल्दी जेको आहे न मुख़्तलिफ़ ॾाका उबूर करे वेंदी। हाणे पश्तो जेका आहे पाकिस्तान में पढ़ी लिखी एॾी कोन वेंदी आहे, या बाक़ाइदा निसाब में एॾी का शामिलु कोन्हे का, बसि हुन जा कुझु स्पेशल कोर्सिस वग़ैरह थींदा आहिनि। उन जे बावजूद बि हुनखे फेसबुक ते रिकग्निशन मिली चुकी आहे, ट्विटर ते मिली चुकी आहे, ऐं सिंधी ॿिन्ही जॻहियुनि ते एब्सेंट आहे। त मां सम्झां थो त सिर्फ़ु हुनजे करे आहे त हुनजी एक्टिव कम्यूनिटी आहे। विकीपीडिया ते हुननि जी तमामु घणी प्रेज़ेंस आहे, हुनजी मुख़्तलिफ़ ॿियनि वेबसाइटुनि ते पश्तो जी क्वालिटी कंटेंट रखियलु आहे। सिर्फ़ु इन करे हुननि कम्यूनिटी ठाही आहे। इन ॻाल्हि बि हुननि ॾिठो आहे त असांजे निसाब में पढ़ाई थी वञे या ऑफिशियल आहे न आहे, सिर्फ़ु हुननि कमु कयो आहे त अॼु उहे पहुता आहिनि। हालांकि तव्हां पंजाबी ॾिसो त असां वटि पंजाबी पाण ॻाल्हाइण लाइ तयारु न आहिनि, पर विकीपीडिया ते हुन जा आर्टिकल ॾिसो त 50,000 जे वेझो आहिनि, ऐं सिंधी असां जेका ॻाल्हायूं बि था, पढ़ूं बि था, लिखूं बि था, उन जा आर्टिकल 13,000 खां मथे नथा चढ़नि। सिर्फ़ु इहो ई आहे त असांजा माण्हू माना हिकिड़ो रोअन त घणो ई था त ॿोली सां मसइला आहिनि, पर कंट्रीब्यूशन करण लाइ कोई बि तयारु न आहे। त तव्हां सभु वॾा वेठा आहियो, मां सम्झां थो त तव्हांजे इंफ्लुएंस में तमामु घणा माण्हू हूंदा, त तव्हां हुन सभिनी खे जेको आहे न थोरो हिकिड़ो मतिलबु गाइड बि कयो पिया हूंदा टेक्नोलॉजी सां, त हुनखे थोरो इन तरफ़ आणियो त जेको आहे न कुझु कंट्रीब्यूशन कनि, पंहिंजो मवाद जेको आहे इंटरनेट ते रखनि, त जीअं ॿोलीअ जे लाइ मसइला हल थियनि। बिल्कुलु बिल्कुलु महताब साहब, असीं चाहींदासीं त इन ते हिकिड़ो अलॻि सेशन रखंदासीं। इहो तमामु अहम मामिलो आहे त असीं जेके बि ॿोलीअ ते कमु कंदड़ माण्हू आहिनि, जंहिंमें शबीर कुंभार आहे, अमर फयाज़ बुरड़ो आहे, या ॿिया दोस्त आहिनि, अली हसन मला आहे, उन खां पोइ अब्दुल सलाम थईम आहे, उबैद थईम आहे, त उन्हनि सभिनी खे असीं अलॻि सां हिकिड़ो सेशन रखंदासीं। ऐं पोइ असीं पंहिंजे दोस्तनि खे जेके असीं आहियूं, जेके इन मां ना तजुर्बेकार माण्हू आहियूं, असांखे तव्हां ज़रूरु ॿुधाईंदव त असां हुन में कहिड़ी ख़िदमत करे सघूं था। त असीं सविता अकेडमी राणीपुर उते जा जेके स्टूडेंट आहिनि उन्हनि सां हिकिड़ो सेशन करे वठंदासीं, उन्हनि खे विहारींदासीं त उहे छा था करे सघनि इन में, त असीं हिनखे लाभाइदो बणाईंदासीं ऐं इन ते असां अलॻि सेशन कंदासीं। वरी महिरबानी महताब साहब, थैंक यू। रमेश राजा साहब असां सां आजिज़ अबड़ो साहब जेको आहे सो वेठो आहे, असांजो सीनियर शाइर आहे। उन ॿियो दफ़ो शेर आजिज़ साहब तव्हां पढ़ियो कोन,
जेकर हिकिड़ो दफ़ो आवाज़ अचे थो त पढ़ो त पोइ असीं रमेश साहब जे हवाले कंदासीं त रमेश साहब अॻिते छा थो करणु चाहे। मंज़ूर साहब हीअं आहे त टाइम जेको आहे पाण 10 कलाकनि खां मथे क्रॉस करे चुका आहियूं त जेको असांजो ठीकु आहे दोस्त जा कमेंट्स जेकॾहिं रहिजी विया आहिनि त उहो तव्हां ॿुधायो त पोइ रमज़ान बुरड़ो साहब अची बि चुको आहे कमेंट्स में या न? रमज़ान बुरड़ो साहब कमेंट्स में अची चुको आहे। असां सां गॾु आहे गुलाम रज़ा शामिल थियो आहे, उनखे असां भलीकार कयूं था ऐं हू देरि सां आयो आहे, उनजे करे असां हुनखे भलीकार ई कयूं था ऐं ख़ुदा हाफ़िज़ चवंदासीं। वॾी महिरबानी मंज़ूर साहब, तव्हांखे गुज़ारिश आहे त सभिनी जा हिकु दफ़ो वरी थोरा वञो ऐं उन खां पोइ पाण प्रोग्राम खे एंड कयूं। वॾी महिरबानी रमेश साहब। हिकु दफ़ो वरी ॿीहर उन्हनि सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां, जिन में डॉक्टर खुशहाल कलाणी साहब, असांजो दोस्त GM लाड़िक साहब, आजिज़ अबड़ो साहब ऐं महताब अहमद सोलंगी साहब, मोहम्मद असलम भट्टी साहब, अमजद शर साहब, अब्दुल्ला सोलंगी साहब, असांजो शाइर दोस्त कुंभ खां मुनीर पयार साहब, मुमताज़ खादिम मेमण साहब काज़ी अहमद खां, गुलाम रज़ा वसाण साहब ऐं दौलतपुर खां यासिर अरफात बुरड़ो साहब, रमज़ान बुरड़ो साहब, अमजद दुरानी साहब, हुसैन जरवार साहब ऐं नियाज़ अहमद अबड़ो साहब, मेवा राम साहब ऐं अमानुल्लाह सोलंगी साहब, डॉक्टर मुश्ताक फुल ऐं असांजा ॿिया जेके दोस्त हुआ जेके असां सां शामिल थिया ऐं अदी रुखसाना जेका फन लेन मां असां सां शामिल थी ऐं ॿिया उहे दोस्त जेके हींअर मौजूदु आहिनि या मौजूदु न आहिनि, उन्हनि सभिनी दोस्तनि खे, जंहिंमें महेश बि शामिल हुयो, असीं हिकु दफ़ो ॿीहर उन्हनि थोरो था मिलियूं ऐं उमेद था करियूं त जॾहिं बि असीं हिन क़िस्म जो तक़रीब कंदासीं त इहे जेके दोस्त असां सां शामिल थियनि था, इहो उनजो कंट्रीब्यूशन आहे त जेके आख़िर ताईं असां सां दोस्त वेहनि था, इहो असां उनजो कंट्रीब्यूशन सम्झंदा आहियूं। इहा असां सम्झंदा आहियूं त उहो असांजी रमज़ान बुरड़े साहब जहिड़ा दोस्त, हक नवाज़ शिराज चंड जहिड़ा दोस्त असां सां असांजी हौसला अफ़ज़ाई था कनि पिया ऐं असांखे हिकिड़ो अहसासु ॾियारनि था त हू असां सां गॾु आहिनि, हर मोड़ ते गॾु आहिनि ऐं असां सां हिन टेक्नोलॉजी खे ॼाणंदड़ महताब जहिड़ा नौजवान असां सां शामिल आहिनि त उहे असांखे वधीक, असांखे ऐं असांजे सभिनी दोस्तनि खे वधीक किरदारु अदा करण लाइ हिमथाईंदा ऐं ॿुधाईंदा, असांखे गाइड कंदा त गूगल जे हवाले सां, ॿोली जे हवाले सां टेक्निकली असांखे छा करणु खपे। सो आउं हिकु दफ़ो ॿीहर उन्हनि सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां ऐं गॾोगॾु रमेश राजा साहब खे बि आउं जस्तो ॾियां त मुसलसल हू हिन प्रोग्राम जा जेके बि कमकार आहिनि उन्हनि खे सरंजाम ॾींदो रहे थो ऐं असां जहिड़नि माण्हुनि खे इहो जेको आहे सो कॾहिं कॾहिं निंड मां उथारे, शाम जो बि निंड मां उथारे तयारी थो कराए त पोइ पाण हिमत करे वठो। उन्हनि सभिनी दोस्तनि जूं महिरबानियूं आहिनि। इहे सॼो हिकिड़ो कंट्रीब्यूशन आहे असांजो। इनशाला पाण गॾु गॾु रहंदासीं। वॾी महिरबानी जी रमेश। मंज़ूर साहब ऐं ॿिया समूरा दोस्त, हिकु दफ़ो सभिनी जो वरी शुक्रिया अदा कजे थो ऐं आउं ॿुधाइण थो चाहियां त हीअ असांजो सचल सरमस्त खे 199 उनजे ॾिण ते जेके असां भेटा जे लाइ प्रोग्राम पेश कया, उन में ही टियों ऐं आख़िरी प्रोग्राम हुयो। पहिरियों प्रोग्राम लेक्चर थियो, ॿियो प्रोग्राम जेको आहे ॿाहिरियुनि दोस्तनि खे, ख़ासि करे मुल्क खां ॿाहिरि जेके दोस्त आहे ॿियनि खे जेको आहे सचल सरमस्त जो दर्शन कराइण जे लाइ उनजी दरगाह ते जेको आहे उहो थियो। ऐं टियों ही मुशाइरे जो प्रोग्राम ख़ैर ख़ूबी सां ख़तमु थियो। ऐं इन जी माना इहा न आहे ही प्रोग्राम जेके आहिनि असांजा उहे हलंदा रहंदा। ईंदड़ प्रोग्राम जेको आहे उहो असांजो अमन नवाज़ हिकिड़ो साहबु आहे, ओमान यूनिवर्सिटी में डॉक्टर आहे। उनजो इक़्तिसादियात या इकोनॉमी ते जेको आहे वर्ल्ड इकोनॉमी ते लेक्चर आहे। उहो ईंदड़ जेको आहे हफ़्ते वीकेंड ते ई असांजा प्रोग्राम थींदा रहंदा। सो ज़रूरु दोस्त शामिल थियनि, शामिल रहनि। तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं सचल जे हिकु शहर सां जेको आहे हिन प्रोग्राम खे बिल्कुलु ऑटोमेटिक ख़तमु कंदासीं। उहो इहो आहे त वाली वसाए दर्द मंदीअ जो देश, पिरी मुंहुं परदेस उठे ईंदमि ओॾण। वॾी महिरबानी। थैंक यू। अल्लाह हाफ़िज़।